नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त सॼे मुल्क जीअं कंदकोट में भी डिप्टी कमिश्नर कश्मीर एक्ट कंदकोट मनवर अली मिठाणी जी अॻवानी में 23 मार्च योम करारदाद पाकिस्तान जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। तक़रीब जी शुरूआत सिंध पुलिस गार्ड ऑफ ऑनर ऐं पाकिस्तान जो झंडो फड़काए कयो वियो, जंहिंमें DSP कंदकोट ज़िले क़ौमी अमन कमेटी जे अॻवान ज़िले सां तालुक़ रखंदड़ वफ़ाक़ी तोड़े सूबाई खाते जे अमलदारनि सियासी समाजी अॻवान शिरकत कई। तंहिं बाद डिप्टी कमिश्नर ऑफिस का घंटा घर ताईं योम करारदाद पाकिस्तान के हवाले से रैली कढी वही है। रैली के खिताब कंदे अॻवान जो चवण हो त योम करारदाद पाकिस्तान की अहमियत ऐं इफ़ादत पहिरें ॾींहं खां वाज़े ऐं रोशन है। इन ॾींहुं पाकिस्तान जो तस्वर हकीकत के रूप में वरितो वियो। दुनिया हैरत में पइजी वई त बाबा क़ौम हज़रत कायदे आज़म मोहम्मद अली जना सरपरस्ती में शुरू थियल जदोजहद या सफ़र जे मंजिल पाकिस्तान हुई। पाकिस्तान एक हसीन ऐं सुहिणो मुल्क है जेको मैदनियात पानी कुदरती वसीलन से माला माल है, जैसे कुदरत हर नेमत से नवाजियो है। 23 मार्च की अहमियत ऐं अफादियत समझण लाइ हर साल 23 मार्च ते प्रोग्राम तरबियत ॾिना वेंदा आहिनि। इन सां ईंदड़ नस्ल के पंहिंजे वतन पाकिस्तान की ॼाण पवंदी है। इन खे हासिल करण जे लाइ असांजे वॾनि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं हुयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।